इमरान खान अगर संजीदा आहे त अॻ में सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा ॾियारे। हिन चयो त इमरान खान अवाम खे बेवकूफ़ बणाए रहियो आहे। इमरान खान पंहिंजे एमएनए सां बि सचो न आहे। इमरान खान अवाम जे फ़ाइदे लाइ कोई बि मनसूबो शुरू नाहे कयो। हिन चयो त इमरान खान जी हिकु एजेंडा आहे त मुल्क खे कहिड़ी तरह नुक़सानु पहुचायो वञे। नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कराची मां। सिंध जे गवर्नर कामरान तिसोरी जो चवणु आहे त कराचीअ में ईंदड़ एडमिनिस्ट्रेटर एमक्यूएम जे तरफ़ खां हूंदो। सिंध जे गवर्नर कामरान तिसोरी चयो आहे त पीपीए सां मुआदे तहत कराचीअ जो ईंदड़ एडमिनिस्ट्रेटर एमक्यूएम जो हूंदो। कामरान तिसोरी ऐं मुर्तज़ा वहाब चिड़ियाघर जो दौरो कयो, जिते एडमिनिस्ट्रेटर गवर्नर खे जारी तरक़ियाती मनसूबनि ते ब्रीफिंग पिणु ॾिनी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कामरान तिसोरी चयो त वॾे वज़ीर क़यादत में सिंध में सुठो कमु थी रहियो आहे। सिंध जे तालीम खाते पारां मीडिया में कमु कंदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि सेक्रेटरी तालीम जे हिदायतुनि ते लाॻापियल अख़्तियारनि समूरनि ज़िले ऑफिसरनि खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त जे मितन में चयो वियो आहे त इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया में रिपोर्टर तौरु कमु कंदड़ मुलाज़िमनि बाबति 7 ॾींहनि अंदरि तफ़सील ॾिना वञनि। तालीम खाते जो चवणु आहे त मीडिया में कमु कंदड़ तालीम खाते जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खंयो वेंदो। नाज़रीन, हिते अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त दादूअ में मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे हथ पेर ऐं अखियूं ॿधी क़ैद करे छॾियो आहे। तफ़सील मूजिबि दादूअ जे बी सेक्शन थाणे जी हद में रिद कॉलोनी में ज़ालिम मुड़ुस ख़ालिद हुसैन लुंड पंहिंजी ज़ाल काइनात ते वहशियानो तशदुद करे हथ पेर ऐं अखियूं ॿधी घर जे कमरे अंदरि बांदी बणाए छॾियो। पुलिस खे इतला ॾियण बावजूदि को बि तदारक न थियो, जंहिं ते बांदी बणायल औरत जे वारसनि प्रेस क्लब दादूअ जी टीम घर जा ताला टोड़े दाख़िल थी करे रसनि सां जकड़ियल नारीअ खे आज़ादु करायो। नाज़रीन, हिते अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सिंध जी नौजवान गुलूकारा ऐं लखें दिलनि ते राज कंदड़ फ़ाइज़ा अली गुलूकारी खे जारी रखण जो ऐलान करे छॾियो आहे। फ़ाइज़ा अली चयो आहे त संदसि मदाह उहो न सम्झनि त हाणे हूअ हिकु कमिश्नर जी ज़ाल आहे, उन करे ॻाइणु बंदि करे छॾींदी। हू पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त सां ॻाइण जो सिलसिलो जारी रखंदी। हिन हिकु वीडियो में पंहिंजे मुड़ुस अब्दुल हमीद अबड़ो जा थोरा मञीदे चयो त खेसि मुड़ुस ॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। नाज़रीन, सखर फराही तंज़ीम पारां लिटरेसी परफॉर्मेंस तहत तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते मैडम रुख़साना लाशारी, मैडम सलमा बानू, मैडम समरीन, मैडम फमीदा खानम, नाज़िया तबसुम साजदा ऐं अम्बरीन खे ह्यूमन राइट्स यूनिटी तरफ़ां स्कूल में बहितर कारकर्दगी ते सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते ह्यूमन राइट्स सां तालुक़ रखंदड़ मोहम्मद यूसुफ नाड़ीवाल, एडवोकेट हुमेरा घांगरो, सुगंध मंगी ऐं ॿिया मौजूदु हुआ।